अस्सलाम वालेकुम। जय माता दी, राम राम, नमस्ते। मुझे बाबा जा सभई अवी वफादार साथियों, मुझा दोस्तों, मुझा बुजुर्गों, साफी हजरात, अस्सलाम वालेकुम। जी भुट्टो तव्हां सभिनी जो आऊं निहायती शुक्रगुज़ार महिरबान आहियां जो तव्हां इहा मोहबत जी मोट जेका ॾिनी आहे इन जो आऊं शुक्रगुज़ार रहंदुसि ऐं जेसि ताईं ज़िंदगी आहे तेसि ताईं तव्हांजे साथ में साथ हूंदो। जंहिंखे इहा भुल आहे त अमीर अली शाह अञा ॿार आहे 27 सालनि जो, जंहिंखे इहा भुल आहे त उन ॿार खे अञा निकिरंदे ई कुझु ॾींहं थिया आहिनि ॿाहिरि, पर उन्हनि खे इहो ज़हन में न आहे त उन जे रत में कंहिंजो रत आहे। उन जे रत में साईं मरूम शामराज शाह जो रत है, साईं अली मर्दान शाह जो रत है, तो वो सोचे समझी अॻिते कदम खणे। कंहिं बि मुंहिंजे माण्हू, कंहिं बि मुंहिंजे साथी, कंहिं बि मुंहिंजे दोस्त खे अगरि किथे कुझु बि थियो त उहो पोइ सोचे वठे ऐं ॿी ॻाल्हि इहा चवंदुसि त आऊं तव्हांजा थोरा कॾहिं बि लाहे कोन सघंदुसि। जेका मूंखे इहा तव्हां मोहबत जी मोट ॾिनी आहे, जेका इहा तव्हां मूंखे इज़त ॾिनी आहे, इन जो आऊं ज़िंदगी भर जेसि ताईं ज़िंदगी आहे तेसि ताईं शुक्रगुज़ार रहंदुसि। ऐं उन खां पोइ तव्हां सभिनी खे इहा ख़बर हूंदी त साईं बाबा साईं सिर्फ़ मुंहिंजो वालिद न हो, मुंहिंजो उस्ताद बि हो ऐं मुंहिंजो सुठो दोस्त बि हो। ऐं मूंखे उहो आख़िरी वक़्त में वेंदे वेंदे मूंखे इहो बि चई वियो ऐं बाक़ाइदा पंहिंजी वसियत करे वियो त जेके मुंहिंजा वास्तेदार आहिनि, जिन्हनि सां मूं सॼी ज़िंदगी वास्ता निभाया, त हाणे मुंहिंजी तोखे इहा वसियत आहे त उन्हनि जे साथ में साथ रहिजां, उन्हनि जे साथ जो ॾिजां, उन्हनि जो साथ ॾिजां, उन्हनि सां गॾु बीजां, उन्हनि सां गॾोगॾु हलजां। पोइ चाहे को बि वक़्तु अचे, कहिड़ो बि वक़्तु अचे, कहिड़ो बि मोड़ अचे ज़िंदगी जो, हुननि जो साथ कॾहिं न छॾिजां। हू तोसां गॾु हूंदा ऐं तोखे 8 कदम अॻिते वञण सां गॾु बीहणो आहे। ऐं ॿियो वेंदे वेंदे इहो बि चई वियो, जेका मूं चेयरमैन साहब सां बि ॻाल्हि कई हुई, जॾहिं चेयरमैन साहब हिते आयो तॾहिं ते साईं बाबा साईं जी फाता ते चेयरमैन साहब बिलावल साहब त मूंखे राति जो जंहिं ॾींहुं वफ़ात करे थो उन ई राति मूंखे वसियत कई त बाबा मूं सियासत में 41 साल ॾिना आहिनि ऐं 41 सालनि में 88 खां जीअं हिन बंगले ते PPP जो झंडो लॻायो आहे, अॼु ॾींहुं ताईं उहो क़ाइम ऐं दाइम आहे ऐं मुंहिंजी तोखे इहा वसियत आहे त इहो झंडो ईअं ई फड़कंदो रहे। ऐं मुंहिंजे ग़रीब माण्हुनि जी तोखे पारत हुजे ऐं उन सां गॾोगॾु जेके मुंहिंजा हिंदू भाइर आहिनि, तव्हां माइनॉरिटी न आहियो त तव्हां मुंहिंजा हिंदू भाइर आहियो। आऊं तव्हां सां गॾु आहियां, हमेशह गॾु रहंदुसि। जिथे मुंहिंजी ज़रूरत महसूस थींदी उते सभिनी खां अॻु में तव्हां सां गॾु अमीर अली शाह गॾु हूंदो। किथे बि कहिड़ो मोड़ अचे आऊं तव्हां सां गॾु आहियां।
ऐं आख़िर में इहो चवंदुसि त वधीक छा ॻाल्हायां, मुंहिंजे अखियुनि में साईं बाबा साईं जी यादि अचे थी। बस अॼु मूंखे यकीन थी वियो त तव्हांजी इहा मोहबत ॾिसी, तव्हां जेका मूंखे इहा इज़त ॾिनी आहे, मूंखे ऐं तव्हांखे न को लह न को लोॾो। जेके हुतां खां निकिता आहिनि उहे वापसि ईअं ई वरी टोड़ंदा वेंदा। इंशाअल्लाह अल्लाह पाक ख़ैर कंदो ऐं तव्हां सां गॾु आहियां, तव्हांजे साथ में आहियां ऐं तव्हांजे हथ में हथ मुंहिंजो हथ हूंदो ऐं इहो हथ कॾहिं बि कोन निकिरंदो, पोइ चाहे केरु बचे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु कंदुसि जेका मूं महसूसु कई आहे 18 जी इलेक्शन खां वठी करे यको हेसि ताईं, त अॻे चवंदा हुआ त अमीर अली शाह, ऐं पंहिंजी ॻाल्हि थो करां, मूंखे उनमें को बि इहो न आहे टेंशन या मूंखे उनजी का फिकर कोन्हे। कुझु माण्हुनि साईं बाबा साईं खे बि चयो, कुझु माण्हुनि साईं नूर अली शाह खे चयो, ऐं पंहिंजो हाणे मुंहिंजे बाबा जी जाइ ते साईं नूर अली शाह आहे, साईं सरदार शाह आहे। जिथे मूंखे बीहारींदा, जहिड़ी उस में बीहारींदा, ऐं लबे चवंदुसि। ऐं इहो चवंदा हुआ त साईं अमीर अली शाह कीअं कंदो अॻिते, हुनजी ज़बान फासे थी, हू कीअं ॻाल्हाईंदो, हू कीअं हिन मेड़ाकनि खे मुखातिब थींदो, हू कीअं तकरीर कंदो, हू कीअं उन्हनि जा कम कंदो, हू तुंहिंजा ॿार आहिनि। अॼु आऊं अव्हां खां थो पुछां, अॼु आऊं अव्हां खां थो पुछां, जेके मुंहिंजे बाबा साईं जा साथी आहियो, जेके उनजा दोस्त आहियो, जेके उनजा हमदर्द आहियो, जेके उनजा माइटण वास्ता आहिनि उन्हनि में, जेके उन्हनि जा भाउ आहियो, अॼु अव्हां खां थो पुछां, अमीर अली शाह जी ज़बान में को फ़र्क़ु तव्हांखे अचे थो या न? अचे थो या न? हुननि कोन ॿुधो आहे, अचे थो या न? शींहं जो पुटु शींहं थींदो या केरु थींदो? शींहं थींदो, शींहं थींदो, मूं ॿुधो ई कोन। शींहं थींदो, ऐं आख़िर में इहो चवंदुसि त आऊं चाहे आस्ते चवां या ज़ोर सां चवां, पर मूंखे अव्हांजी आवाज़ गूंज जी शक्ल में खपे। ठपे पे ठपा, 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 ठपे पे ठपा। नारे भुट्टो, नारे बिलावल, नारे भुट्टो, नारे बिलावल, नारे भुट्टो, नारे बिलावल। तव्हां सभिनी जी महिरबानी।